ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار ومساكن طيبة في جنات عدن ذلك الفوز العظيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم
ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف بلند آواز سے اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. معزز مشائخ عظام و علماء کرام ائی برادران اسلام پیارا مسلمان بھائیرو عزیزو دوستو السلام علیکم ورحمۃ اللہ. اواں بزرگن جے آڈو اللہ تعالی جل جلالہ و من والہ جی پاک کلام قرآن مجید جوں چند آیتوں تلاوت کیوں تھم جن جے بارے میں اواں جے خدمت گرامی میں مکھے کچھ معروضات عرض کرنا ہن جے کہ تواں کے بدھنا ہن. دعا فرمایو اللہ تعالی جل جلالہ و من والہ شال موں گنہگار کے پاجے پیارے حبیب کریم جے صدقے میں حق سچ بیان کرن جی رب سائیں توفیق نصیب فرمائے. تواں سا سبنی کے اللہ تعالی حق جے متھا عمل کرن جی بھی توفیق عطا فرمائے. دوستو عزیزو سب کھا پہریاں تلاوت کयल آیتن جی معنی اواں جی خدمت میں پیش کندس ت جی تواں کے قرآن پاک جی خبر پئے ت اللہ تعالی پاک کلام میں چار ارشاد فرمایا ہوا. اصل مفہوم ای مقصد قرآن جو سمجھن ضروری ہے. قرآن مجید جڑے سمجھ میں اچی ویو ت الحمدللہ اساں سب مسئلہ حل تھی ویندا. ماں تواں جے آڈو بلا تاخیر ہنے ترجمو پیش کیا تو ان کھاں بعد میں موضوع متعلق جے گالیوں اللہ تعالی مکھاں چورائیوں سے عرض کندس. اواں ہکڑو دفعہ محبت سا ذوق شوق بلند آواز سا مجھے پیارے حبیب تے صلاۃ شریف پڑھدال جو. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه. الحمدللہ مجموع تو تمام گھنوا پر صلاۃ کل دا پڑھو. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه. اللہ تعالی جل جلالہ و من والو پانے پاک کلام ارشاد فرمایو یا ایھا الذین آمنوا هل ادلکم علی تجارۃ تنجیکم من عذاب علیم. اے ایمان وارو اللہ سی تو فرمائے اے ایمان وارو ماں اللہ تواں کے دس ॾियां اहिड़े वापार जो जेको वापार तव्हां खे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾे. वापार वरी अज़ाब खां बचाए. मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ तव्हां दुनिया में कारोबारी माण्हू आहियो. अवां जेकॾहिं वापार न कंदा हो पर तव्हां खे वापार जी ख़बर आहे त माण्हू वापार छो कंदा आहिनि. दुनिया जो वापार इन लाइ हूंदो आहे त मां ॾोकड़ गॾु कयां, महलातूं बनायां, ज़मीनूं ख़रीद कयां, गाॾियूं धारियां, बंगला बनायां,
पंहिंजो माल मिल्कत जोड़े पंहिंजे जान खे पंहिंजे औलाद खे सुखियो बणाया। हिन दुनिया जे वापार मां त दुनिया कमाए बि आहे, पर हे अजीब क़िस्म जो वापार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, हिन वापार मां तुंहिंजो कर्ज़ कोन लहंदो, हिन वापार मां तोखे बनी कान मिलंदी, हिन वापार मां तोखे दौलत कान मिलंदी, हिन वापार मां तुंहिंजे लाइ बंगला कोन ठहंदा। पर अल्लाह ताला फरमाए थो, हिन वापार करण सां मां अल्लाह तोसां वाइदो थो कयां त दर्दनाक अज़ाब खां बची पवंदे। असल में ॻाल्हि बि आई आहे, जेकॾहिं न मुस्लमान क़यामत जे ॾिहाड़े दर्दनाक अज़ाब खां बची पवे त बस मुस्लमान जी कामयाबी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे दुआ सेखारी आहे, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरते हसनतम वक़िना अज़ाबन नार। ऐं मुंहिंजा मौला तूं असांखे दुनिया में नेकी अता फरमाए, चङाई अता फरमाए, आखिरत में असांखे चङाई अता फरमाए। ऐं मुंहिंजा मौला तूं असांखे बाह जे अज़ाब खां बचाइजां, यानी आखिरत वारी बाह, दर्दनाक अज़ाब जेके सॼो वियो आहे असां जहन्नम जी बाह आहे। अल्लाह ताला जी ज़ात असांखे सेखारियो आहे, तव्हां दुआ में ख़ुदा खे ॿाॾाईंदा कयो त या अल्लाह असांखे दर्दनाक अज़ाब खां बचा। दुनिया में ॾेती लेती ते कमु हली पवंदो आहे, काथे कमु फासी पियो सिफारिश करायई, काथे कमु फासी पियो रिश्वत ॾिनई, काथे मुजादा कंहिंखे मेड़ वठी वे मिंथ वञी कयई। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे दर्दनाक अज़ाब जो बयान फरमायो आहे, न का रिश्वत हले न का सिफारिश हले। यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि। अल्लाह ताला जो पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे, ओ दर्दनाक ॾिहाड़े वारो अज़ाब अहिड़ो त ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो जो भाउ भाउ खां धारा, अज़ीज़ अज़ीज़ खां धारा, पीउ पुट खां धारा, माउ धीअ खां धारा, यार यार खां जुदा आहे, ज़ाल मुड़स खां भरे हूंदा, को कंहिंजो साथ कोन ॾींदो। एतिरे करजो वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। माण्हू तव्हांखे नशे में नज़र ईंदा, अल्लाह ताला फरमाए थो वमा हुम बिसुकारा, नशो कोन पीतो हूंदाऊं, नशे जी हालत में छो नज़र ईंदा? अल्लाह ताला फरमाए थो वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद, पर उन ॾिहाड़े सख़्त अज़ाब जे करे माण्हू परेशान हूंदा, सिज हेठि लही ईंदो, ज़मीन टामे खां वधीक तपी ॻाढ़ी थी वेंदी, माण्हू पंहिंजे पघर में पिया ॿुधंदा, हर हिक जे ज़ुबान ते नफ़्सी 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 हूंदी। अल्लाह पाक जी ज़ात जो मीज़ान रखियो हूंदो, पुलसरात मथां हूंदी, हर हिक खे उतां गुज़रणो पवंदो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, तमामु ख़तरनाक ॾिहाड़ो आहे। उन ॾिहाड़े जेकॾहिं को हमल वारो हूंदो, यानी को जानवर आहे, को इंसान आहे, अल्लाह पाक जे उन हौलनाक ॾिहाड़े जे करे हमल वारनि जा हमल किरी पवंदा, हमल वारनि जा हमल ज़ाया थी वेंदा, माण्हू तव्हांखे बेहोश नज़र पिया ईंदा। अल्लाह जी ज़ात जे तरफ़ां बार बार ऐलान थींदो, मनिल मुल्कल यौम, अॼु कंहिंजी हुकूमत आहे, को माण्हू वर्दी कोन ॾींदो। पाण ख़ुदा फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼु जेकॾहिं बादशाही आहे तव्हां वाहिदुल क़हार जी बादशाही आहे। हाणे अवां इन मंज़र खे नज़र में रखो, इहो ख़तरनाक ॾिहाड़ो, सिफारिश कान हले, ओधर कान हले, मिंथ मेड़ कान हले, राणो राज़ी थिए त ॿी ॻाल्हि आहे, न त का चाढ़ो कोन्हे को। अल्लाह ताला फरमाए थो, मां तव्हांखे वापार थो ॾसियां जो इन ॾिहाड़े तव्हां अज़ाब खां बची पवंदव। मां सम्झां थो इहो वापार सभिनि खां भलो आहे, इहो वापार सभिनि खे मारे वियो, जो उन वापार मां जेकॾहिं असांखे इहो फ़ाइदो पए जो जहन्नम जे अज़ाब खां, क़यामत जे ज़िलज़िले वारे ॾिहाड़े खां बची पऊं, त इन खां वधीक बि असांजी कामयाबी कहिड़ी आहे? हा या न? सही तो मां चवां या ग़लति थो चवां? ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, उन ॾिहाड़े जंहिं ॾिहाड़े ख़ुदा जी ज़ात बाबरकात हिसाब किताब वठंदो, हिकिड़े शख़्स खे पेश कंदा, हदीसुनि में अचे थो, अल्लाह ताला जे आॾो हुन जो हिसाब पेश थींदो। क़ुरान पाक में आ, वमन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा, जेको ज़रे जेतिरी नेकी कंदो हुन जो बि हुनखे बदिलो साम्हूं ईंदो,
पर जेकॾहिं वमन यामल मिस्काल ज़र्रतुन शर्रन यरा, ज़र्रे जेतिरी बुराई कंदो हुनखे बि हुनजो आॾो आंगू वेंदी, हर शइ हुनजे आॾो आहे, हिसाब किताब थियो वेंदो। अल्लाह ताला पाक कलाम में ईअं बि इरशाद फरमायो आहे त अमल तुरंदा, अमलनि में पोइ जा अमल गरा थी पवंदा, नेकी वारा उहो जन्नत ॾे वेंदो, पर जा नेकी वारा अमल थोरा थी पवंदा उहो जहन्नम ॾांहुं वेंदो। हिकिड़े शख़्स खे ख़ुदा जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां आर्डर थींदो, हुनजा अमल तोरियो, अमल जा अमल तुरंदा त हुनजी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी, उहा हिकिड़ी नेकी हुजेसि हा त जन्नत ॾे वञे हा, पर हुन हिकु नेकी खुटण जे करे जहन्नम ॾांहुं मलाइकनि खे हुकुम थींदो हुनखे खणी वञो। उहो माण्हू अर्ज़ु कंदो, या इलाहुल आलमीन, मुंहिंजे छोटकारे जो को ॾिहाड़ो, को वास्तो, को ज़रियो, को तरीक़ो तूं ॿुधाए। अल्लाह ताला फरमाईंदो, नेकी हिकिड़ी खुटी पई थी, उहा हुजई त जन्नत ॾे मोकिलिया आहे त कान, पर भला कंहिंखे वञी ॼाणू सुञाणू खे मिंथ कर, मन ॾेई त तुंहिंजो मां कमु ठाहे छॾियां। उधार मिलंदई, हुनखे यकदम ख़्याल ईंदो त हा अबो मुंहिंजो वफ़ादार हो, बाबे लाइ मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि आहे त हू मुंहिंजे लाइ सभु कुझु कंदो। छो दुनिया में कूड़ सच माण्हू औलाद लाइ कंदो आहे, बनियूं औलाद लाइ ठाहे, गाॾियूं औलाद लाइ धारे, बंगला औलाद लाइ बणाए। मुंहिंजा प्यारा दोस्त, बैंक बैलेंस ॾोकड़ वग़ैरह औलाद लाइ जमो कंदो आहे, पराओ हक़ खाईंदो आहे, ज़मीनूं सोरींदो आहे, बना लताड़ींदो आहे, दौलत गॾु कंदो आहे, हिलाल हराम जी परवाह कोन कंदो आहे, इन जे लाइ त मुंहिंजा बच्चा सुखिया थियनि। पर यादि रखजांइ, हिते खाराईंदो त सॼे ख़ानदान खे आहे, पर क़ब्र में अकेलो जवाबु ॾींदे। दोस्तनि खे खाराए, भेनरुनि खे खाराए, भाउरनि खे खाराए, पुटनि यारनि खे खाराए, सभिनी खे भली खाराए, पर जब अल्लाह जी ज़ात बाबरकात जे आॾो हलंदे त तूं अकेले खे जवाबु ॾियणो आहे। न को भाउर ईंदई, न को पुट ईंदई, को बि तोसां साथ कोन ॾींदो। ख़ुदा ताला पाईअ जो हिसाब वठंदो ही, किथां आंदो हुई, अमिनल हराम अमिनल हलाल अमिनल हराम, ॾे ख़बर इहा जेका दौलत गॾु कई या हलाल जी आहे या हराम जी आहे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम, उन्हीअ खां हिकिड़े माण्हू सुवाल कयो आहे, अख़बिरना अन दुनिया, ऐं प्यारा अली असांखे हिन दुनिया धन दौलत जी ॻाल्हि त ॿुधाए आहे छा। हज़रत अली फरमाइनि था, अव्वलुहा इनाउन व आखिरुहा फनाउन व हिलालुहा हिसाबुन व हरामुहा इकाब। हज़रत अली दुनिया जी चार ॻाल्हियूं ॿुधायूं, सिर्फ़ लनत दुनिया। ऐं प्यारा अली असांजे लाइ दुनिया जी वस्फ़ बयान कर त दुनिया छा आहे। पाण फरमाइनि था दुनिया जूं चार वस्फ़ूं आहिनि, चार घणियूं अदा, दुनिया जूं चार वस्फ़ूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं? अव्वलुहा इनाउन, इहा मुंड में ईंदी आहे त सूरनि सां ईंदी आहे, सूरनि सां, हा या न? दुनिया खां सवली थी अचे, जेके महिनत कनि था तन खां पुछ पंहिंजो रत विलोड़नि था, पोइ थी दुनिया गॾु थिए। पर जेके चोर धाड़ा हणनि था, फुरू कनि था, उहे बि गोलनि जे विच में बीठा आहिनि। ओचितो मुंहिंजा दादा 29 ॾिहाड़ा चोर जा त 30 ॾिहाड़ो भाॻे जो बची वेंदो आहे। थी सघे तो पकड़जी पे, मरी पे, रात जो लुडियूं थो लताड़े, हले थो, घुमे थो, माण्हुनि जे रस्तनि ते बीठो आहे, फुरकण जे लाइ, धान रहण जे लाइ, हमेशह मौत सां दावत करे खेॾी रहियो आहे। त अव्वलुहा इनाउन, जे पंहिंजी मुजादा ज़मींदारी खां करे त महिनत मज़दूरी हर, उन खां पोइ मुजादा दाणा गॾु करणु, दुकानदारी ॾाढी तकलीफ़ आहे। अव्वलुहा इनाउ, हज़रत अली फरमाइनि था दुनिया जी इब्तिदा सूर ई सूर आहे। व आखिरुहा फना, पर वरी पिछाड़ी इन जी फना है, इन जी पिछाड़ी फना। करोड़ रुपया गॾु कर, अरब रुपया गॾु कर, पर पिछाड़ी फना। एतिरी त बेवफा है जो जेसी ताईं तुंहिंजे खीसे में आहे, तुंहिंजो टके जो कमु न कंदी, तुंहिंजे खीसे मां निकिरी ॿिए हंधि वञे पोइ तुंहिंजो कमु कंदी। सही थो चवां या ग़लति? ॾाढे त ॻाल्हि आहे। 5 रुपया चांहि जो कोप आहे, तोॾे चांहि एसी ताईं न ईंदी जेसी ताईं तुंहिंजा 5 रुपया तोखे बेवफ़ाई करे छॾे न वेंदा।
मुंहिंजा अदा का बि शइ तोखे वठणी आहे त पहिरीं पहिरीं तोसां फना या बेवफ़ाई करे थी पई, तोखां छॾे थी, तो वटि आहे, तुंहिंजो कमु न थींदो। भली तूं करोड़पति हुज पर तुंहिंजो कमु न थींदो। तोखे छॾे, तोखां मोकिलाए, तुंहिंजे खीसे मां, तुंहिंजे टिजोड़ी मां, तुंहिंजे बेक मां निकिरंदी, वेंदी, ॿिए हंधि वेंदी, पोइ तुंहिंजो कमु कंदी। सम्झ में कान थी अचेव शायदि? सवली ॻाल्हि आहे न बाबा। अहिड़ी त बेवफ़ा आहे जो तो वटि आहे त तुंहिंजो कमु न करे, तोखे छॾे त पोइ तुंहिंजो कमु करे। हलिया 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 वो हिते मुंहिंजे भर में अची वे, हेॾे वेंदे पोइ ॿियनि खे छो थो उथारे। सलात बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। बाबा वापस सलात पढ़ो, ॾाढे पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। हज़रत अली फरमाइनि था दुनिया जूं वसूं चार हम परी परी कहिड़ी आहे? अव्वलुहा इनाउन व आख़िरुहा फनाउन। दुनिया जी शुरूआत ऐं मुंड जेको आहे सो तकलीफ़ आहे, आख़िर हुन जी फना आहे। हिलालुहा हिसाबुन व हरामुहा इक़ाब। अचे सूरन सां आख़िर में फना ॿ ॻाल्हियूं। टी हिलालुहा हिसाब, जेकॾहिं हिलाल जी गॾु कई थी त उनजो हिसाब ॾियणो पवंदी। अलाह सी फरमाईंदो हिलाल ॾिनो मां, काथे ख़र्ची? ज़कात ॾिनई, हज कई, फितरानो अदा कयो हुई, कुर्बानी ॾिनी हुई, कंहिं मस्जिद में 4 पैसा ख़र्च किया हुई, कंहिं ओड़े पाड़े में क़ुरान जे तालीम लाइ कंहिं मदरसे खे ॾिना हुई, कंहिं रनज़ाल खे, कंहिं यतीम खे, कंहिं ग़रीब खे कपिड़ो वठी ॾिनो हुई। हिलाल त हुयो, पर इन जो हिसाब ॾे खपाए ई काथे। 3 ॻाल्हियूं। चौथी ॻाल्हि हरामुहा इक़ाब। पर जेकॾहिं हराम आहे, मिल्कत हराम जी आहे त तुंहिंजे लाइ ॾंभा अज़ाब आहे, दर्दनाक तुंहिंजे लाइ। एतिरे क़दुर जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे, जेके ग़रीबनि यतीमनि जो माल खाईंदा आहिनि, याकुलून फी बुतूनिहिम नारा व सयस्लऊन सईरा। या हराम मिल्कत जेका ॿियनि जी माण्हू खस करे हड़प करे खाईंदो आहे, अल्लाह ताला फरमाए थो हक़ीक़त में यतीमनि जे माल खाइण वारा तूं बाहि खाईंदो आहे, ऐं अल्लाह पाक जी ज़ात अन क़रीब तोखे जहन्नम जे हवाले कंदो। पर मुंहिंजा अदा जेके ज़कात अदा नथा कनि पिया, ख़ैरात नथा ॾियनि पिया, हक़ूक़ नथा अदा कनि पिया, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाओ अल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। मुंहिंजा प्यारा नबी उहे माण्हू जेके खज़ाना गॾु करे रखनि था पिया, सोन जा, चांदीअ जा, दौलत जा, ऐं वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह, गॾु थिया पिया आहिनि अल्लाह जे राह में, ख़र्च नथा कनि। फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, उनखे मां अल्लाह पाक जे दर्दनाक अज़ाब जी ॻाल्हि ॿुधाए। चवीन त तव्हांजे लाइ ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। हाणे इहा दौलत अहिड़ी शइ आहे जो इंसान, मुंहिंजा प्यारा दोस्त, पंहिंजे लाइ गोया अज़ाब ठाहे रहियो आहे। ऐं इहा दौलत माण्हू औलाद लाइ गॾु कंदो आहे, उन हमराह खे क़यामत जे ॾिहाड़े ख़्यालु थींदो त हिकिड़ी नेकी खुटी पई आहे, अबे मुंहिंजे लाइ दुनिया में अलाए छा न छा पे कयो, अॼु मूंखे छो न हिकिड़ी ॾेकी ॾींदो, मां बाबे खां वठी अचां त मुंहिंजो कमु चढ़ी पवे। ख़ुदा ताला फरमाईंदो ठीकु आहे, तोखे वञ मोहलत आहे, मैदान हशर में पीउ खे ॻोल्हे, उन बाबे खां पंहिंजी हिकिड़ी नेकी वठी आहे त जन्नत जो दर खोले ॾिए। सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हदीस जा लफ़्ज़ मुबारक आहिनि। पीउ ॾे ईंदो, परे खां पीउ खे ॾिसी सॾु कंदो, बाबा बाबा बाबा, ओ मुंहिंजा बछड़ा अब्बा। पीउ वाजाईंदुसि कोन, ड्रोड़ी वञी पीउ खे चिंबड़ंदो। पीउ चवंदो केरु आहे? साईं कोन थो सुञाणी, मां तोखे सुञाणा थो, तुंहिंजो पुटु आहियां, मुंहिंजे लाइ दुनिया में छा न कयो हुई, हाणे मुंहिंजो हिकिड़ो तो में कमु आहे, वारो कर।
पीउ चवंदो आहे तोखे सुञाणा ई कोन थो, न को आउं तुंहिंजो पीउ न को तूं मुंहिंजो पुटु। कहिड़ो कमु थी छो थो मूंखे जॾहिं बाबा हिकिड़ी नेकी अमलनि मां खुटी पई आहे, नेकीअ जे कमनि मां हिकिड़ी नेकी खपे, उहा मूंखे ॾे, ओदर सोदर कर, महिरबानी कर, दुनिया में मुंहिंजे लाइ छा न कई। अॼु अल्लाह ताला मुंहिंजे लाइ जहन्नम जो दर खोले छॾियो आहे, जेकॾहिं उहा नेकी मिलंदी त जहन्नम जो दर बंदि थी वेंदो, आउं जन्नती बणिजी पवंदुसि, पंहिंजे बच्चे खे दोज़ख खां बचाए, वारो कर बाबा मूंखे नेकी ॾे। हदीस पाक में ईंदो आहे, पीउ हुनखे जवाबु ॾींदो, आउं तोखे नेकी कतई कोन ॾींदुसि, जेकॾहिं मुंहिंजी खुटी पवे त मां कंहिंखां वठंदुसि, तोखे ख़बर न आहे त जो मां पाण अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरबार में हिसाब ॾियण आयो आहियां। इन हदीस जो गोया शाह अब्दुल लतीफ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ज़ुबान में तर्जुमो कयो। शाह साहब फरमाइनि था, पीउ चवंदो काओ कमायो मोती मुंहुं न वणजे आ, सीहे जो सैयद चवे वखर विहायो, हाणे ओचितो आयो मुंहिंजो सौदो सराफन सां। ओ मुंहिंजा बाबा, मूं बि दुनिया में बुरा अमल कया हा, का बि नेकी कान कई, इन जे करे मां तोखे कुझु बि कोन ॾेई थो सघां पियो, मतां मुंहिंजी का नेकी खुटी पए त मूंखे केरु ॾींदो। इन जे करे जहन्नम में वञी त भली वञ, दुनिया में मूं तुंहिंजे लाइ सभु कुझु कयो, उन जे करे त मां हाणे पाण बि लोड़ियां थो। हाणे तूं ॼाण त तुंहिंजो कमु ॼाणे, दोज़ख में वञे त तुंहिंजी मर्ज़ी, जन्नत में वञे त तुंहिंजी मर्ज़ी, आउं तोखे कतई तौर सां नेकी ॾियण जे लाइ तयारु कोन आहियां। पीउ खां मायूस थी करे पंहिंजी जीजल अमर जे तलाश में निकिरी पवंदो। मां वादा अम्मा अम्मा है। पीउ दुनिया में मोहब्बत औलाद सां एसी ताईं कंदो आहे जेसी ताईं पीउ खे औलाद में लालच हूंदी आहे, पर जे लालच ख़तम थी, छोरो नथो कमाए ॾेसि त ॿिए ॾिहाड़े अख़बार में ऐलान कंदो, बाबा मां पंहिंजे पुट खां बेज़ार आहियां। कई तव्हां पढ़िया हूंदा बेज़ारी नामा, मूंखे न खपे, हिन जे नफ़े नुक़सान सां मुंहिंजो वास्तो नाहे। लेकिन जीजल अमड़ कॾहिं बि पंहिंजे बच्चे खां बेज़ार कान थींदी आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबन पुछो या रसूल अल्लाह सब खां पहिरियां हक़ कहजो आहे? सरकार फरमायो माउ जो। वरी पुछो या रसूल अल्लाह ॿीहर ॿिए नंबर ते कहजो हक़? पाण फरमायो वरी बि माउ जो। वरी सहाबन पुछो या रसूल अल्लाह टीहर टे नंबर ते कहजो हक़? सरकार फरमायो वरी बि माउ जो। या रसूल अल्लाह चौथे दफ़े कहजो हक़ आहे? पाण फरमाइनि था हाणे पीउ जो, टे दफ़ा माउ जो, चौथों दफ़ो बाबे जो। सख्त सर्दी आ, ग़रीबाणो हाल आ, रात जो छोकरे खां पेशाब वही थो वञे, अम्मा जे ख्याल में त लड़को पुसी वियो आहे, रिली पुसी वई आहे, ग़रीबाणो हाल आहे, ॿियो कपिड़ो कोन्हे को, किथां माउ आणे, माउ वीचारी पाण उन पेशाब जे मथां निंड कंदी आहे, बच्चे खे सीने ते सॼी राति सुम्हारींदी आहे। हाओ या न अदा? जीजल माउ जहिड़ो ॿियो को रिश्तो आहे ई कोन। नबी पाक बतरे फरमायो अल जन्नत तहत अक़दाम उम्महातिकुम, जन्नत तव्हां जे माउ जे पेरनि जे हेठां आहे। जेकॾहिं तव्हां खे जन्नत हासिल करणी आहे त माउ जा पेर हासिल कयो, माउ जी ख़िदमत कयो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, मूसा नबी आहे, अल्लाह जो पैगंबर आहे, कलीमुल्लाह आहे, तूर सीना ते वेंदो आहे, रब हुन खे नबूअत जो मक़ाम अता फरमायो आहे, ख़ुदा ताला हुन खे वॾी इज़त ॾिनी आहे। अमड़ हुन जी जहिड़ी हूंदी ही, तूर सीना ते ख़ुदा सां कलाम कंदो हो, पर जंहिं ॾिहाड़े हुनजी माउ मरी वई आहे, वफ़ात फरमाए वई आहे, हज़रत मूसा माउ जे वफ़ात खां पोइ पहरो भेरो जॾहिं तूर सीना ते वियो आहे, अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां इरशाद थियो, मुंहिंजा प्यारा मूसा कलीमुल्लाह ख़्याल सां अचो, ख़्याल सां। हज़रत मूसा भी मौला पहरो दफ़ो त मां कोन आयो आहियां, कई दफ़ा अॻु में बहादुरी भरी अथमि, पर कॾहिं मूंखे अव्हां ईअं कोन फरमायो आहे त ख़्याल सां अच। ही पहिरो भेरो आहे, बेख़्यालो त कोन आयो आहे, न को अॻे न को हाणे, पर हिन दफ़े था चओ त ख़्याल सां। ॻाल्हि कहिड़ी आहे? रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मुंहिंजा प्यारा मूसा, अॻु में तुंहिंजी माउ जहिड़ी ही
घरा निकरंदे हैं मूडे ईंदे हैं तुंहिंजी माउ हथड़ा खणंदी और मुंहिंजा मौला मुंहिंजो मूंसां थो अचे इन जी पारत हुजई। अॼु तुंहिंजी माउ गुज़ारे वई आहे पारत वारो अथी को न को तॾहिं थो चवां त मूंसां ख़्याल सां अचजा। खुदा जो कसम आहे उन जे लाइ जन्नत जुड़ी पई आहे। हिन दुनिया जे अंदरि पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कयो, माउ पीउ जो अदब कयो, अदब सां एहतराम सां ॻाल्हायो, उफ़ बि न चओ। ख़ुदा जे क़ुरान वञो कया ला तक़ुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। पीउ सां ॾाढे बि न ॻाल्हाइणो आहे, अखियूं खणी मथे निहारणो बि न आहे, कंधु झुकाइणो आहे, जी बाबा करणो आहे, हुन जी हर ॻाल्हि खे क़बूल करणो आहे। नाजाइज़ ॻाल्हि हुन जी क़बूल कान कबी पर वरी बि छिड़प कान ॾिबी। अल्लाह जे ज़ात मां बरकात फरमायो आहे जेको पीउ ऐं माउ जो बेफ़रमान आहे त हिते जन्नत जी बूई बि हराम आहे। आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, नफ़ल पढ़े, ख़ैरातूं करे, अल्लाह अल्लाह कंदो वते, अबो अम्मा हुन खां नाराज़ आहिनि। ख़ुदा फरमाए थो मूंखे तुंहिंजी इबादत जी ज़रूरत ई कान्हे। मुंहिंजा सोना माउ माउ आहे, वॾी वॾी शइ आहे। उन माउ जो अदब कयो, पीउ जो अदब कयो। अॼुकल्ह मुआशिरे में पीउ ऐं माउ जो अदब ख़तम थी वियो, बड़ा मथो खाई वियो आहे। मसगर दड़का ख़ुदा पनाह ॾे तव्हांजे मुल्क जी मां ॻाल्हि कोन थो कयां, असांजे पासे बाबा वयल हण जो लठ त मुड़ुस ढेरी, गार जो फहको आहे। पीउ खे नौकर खां वधीक बेइज़्तो कयो थो वञे पियो। ज़ाल जे चवण ते माउ जा ॼुंडा पटिया था वञनि पिया, माउ खे पातर हणजनि था पिया, माउ सूरनि में आहे ऐं हिन जी जेका ज़ाल आहे सॼो ॾींहुं पाउडर जे हवाले आहे। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, माउ वीचारी गिरह लाइ सिके पई, अल्लाह ताला जो कसम आहे, पर वरी बि तुंहिंजे लाइ दुआगू हूंदी आहे, तोखे पिटींदी वरी बि अमड़ कान्हे। कॾहिं माउ कंहिंखे पिटियो आहे अदा न? सलाद पढ़ तोखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम। हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी वॾो कामिल वलीउल्लाह है। ही हाणे पंहिंजो पाकिस्तान आहे, जॾहिं पाकिस्तान न हो त ही गॾियल हिंदुस्तान हो। हू हिंदुस्तान ऐं ही पाकिस्तान हिकिड़ो मुल्क हो। उन गॾियल हिंदुस्तान में अॼु खां 700 साल अॻु में इहा हस्ती अल्लाह जो वली आयो आहे। हुन इस्लाम जो झंडो बुलंद फरमायो। अल्लाह जे वलीअ जो फैज़ा मां इन मौज़ू ते कोन थो ॻाल्हायां, पर थोरो तोखे इशारो ॾेई छॾियां। ख़ुदा जे वलीअ नज़र जो फरमाई त हिकिड़े ई धक सां 90 लख काफ़र मुस्लमान बणाए छॾी। घणा अदा? 90 लख। सम्झो था न? 90 लख माना जेकॾहिं बाक़ी ॿिया 10 लख अगरि त किरोड़ थी वई। हा, केॾो ख़ुदा ताला जल जलालुहु मन वारू जे प्यारे वलीअ जो मक़ाम हो। अॼुकल्ह जा मुला जेके चवनि था असां तौहीद जा ठेकेदार आहियूं, क़ुरान 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 क़ुरान, घणा मुस्लमान कया अथव? बड़ा 1400 साल खां वठी जेके मुस्लमान हा, सहाबा जे दौर में मुस्लमान, ताबईन जे दौर में मुस्लमान, तबो ताबईन जे दौर में मुस्लमान, औलिया अल्लाह जे फैज़ सां मुस्लमान। 1400 साल इहो अहले सुन्नत जमा जो पुराणो तरीक़ो हलंदो पियो अचे। नओं त आहे कोन, पाण वारो तरीक़ो पुराणो तरीक़ो आहे। सिद्दीक़ अकबर जे दौर खां वठी करे अॼु ताईं साॻियो हलंदो पियो अचे। औलिया अल्लाह त 90 लख काफ़र मुस्लमान कया। मुला तो घणा मुस्लमान कया? मुशरिका, काफ़र, बिदअतिया, शिरका, ठहे कम खे भींग कयो वेठो आहे, ठहे ठुके पाणी खे। अब हा हुया न?
या रसूल अल्लाह कर त मुला जी मां मरी थी पवे। मुंहिंजा प्यारा दोस्त एतिरे क़दुरु जो तव्हां ॿुधो हूंदो लाड़काणे में बेहयावन ला या रसूल अल्लाह जो नारो लिखियल आहे, उहो कटे फाड़े हुनखे बाहि ॾिनी आहे, हुनखे जलायो वियो आहे। अरे तूं मुस्लमान छाजो आहे जो तोखे सोढ़े नबी जो नालो नथो वणे पियो? जेकॾहिं मुस्तफ़ा जो सचो उम्मती हुजे हा त महबूब जे नाले खे चुमियूं ॾे हा। तूं मुस्लमान आहे जंहिं नबी ते कलमो भरे हुनजो नालो तोखे नथो वणे? अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलातो सलाम आहे या न? ॾाढे त ॻाल्हि आहे। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, इहो सलात सलाम आहे या न? कंहिंखे इख़्तिलाफ़ कोन्हे। पोइ हया नथो अचे जो क़ुरान चवे या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, ऐं ईमान वारो मुंहिंजे हबीब ते सलात बि पढ़ो, सलाम बि पढ़ो। मुस्लमान लिखनि पढ़नि तोखे हया नथो अचे ऐं तोखां बर्दाश्त कोन थो जो लाहे फाड़े वरी साड़ी थो। वरी सरायनि छा मुवहिद, ओ निड़ीअ मां हिकिड़ा मुवहिद, वॾा तौहीद जा ठेकेदार मरदार। तूं मुवहिद तूं कोन आहे। जेकॾहिं मुवहिद आहे त आहे शैतान जहिड़ो मुवहिद। शैतान बि त मुवहिद हो न सही। चई अलाह खे चई तो चयो आहे त आदम खे सजदो कर, पर मां मुवहिद आहियां। मुवहिद लाड़काणे वारनि मुवहिदनि जो मुर्शिद, सम्झो था न सही? तंहिंजे करे हाणे मां छा कंदुसि? तो हिकिड़े अलाह खां सवाइ ॿिए खे सजदो कंदुसि ई कोन। अल्लाह ताला जी ज़ात हुनखे इनाम ॾिनो, सा ख़बर अथव? फखरुज इन्नक रजीम, निकिरी वञ तूं तड़ियला। इन्न अलैक लानती इला यौमिद्दीन, क़यामत जे ॾिहाड़े ते तुंहिंजे मथां लानत वसदी रहंदी। अल्लाह ताला उहा तौहीद नसीब करे जेका सिद्दीक़ अकबर वारी आहे, फारूक आज़म वारी आहे, उस्मान गनी वारी आहे, हैदर करार वारी आहे, शुहदाए करबला वारी आहे, पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी वारी आहे। अल्लाह मुंहिंजा मिठड़ा भा दोस्तो अजीजो भावरो, तौहीद तौहीद बस तौहीद। खुदा ताला जी ज़ात रुगो तौहीद जी ॻाल्हि कई, खुदा रिसालत जी बि ॻाल्हि कई आहे। कलमो त भरियो ला इलाहा इल्लल्लाह, बस अॻिते छो था वञो? तौहीद हिते पूरी थी। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, पोइ तौहीद थी वई। पर न, अल्लाह ताला फरमाए थो तौहीद उहा कम वारी आहे। ला इलाहा इल्लल्लाह जी माना छा आहे? अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे। उहो कहिड़ो अल्लाह? अरे 360 अल्लाह ठाहियो वेठा हा। लात अल्लाह ठाहियूं, मनात खे अल्लाह ठाहियूं, उज़्ज़ा खे अल्लाह ठाहियूं, वुद खे अल्लाह ठाहियूं, हुब खे अल्लाह, हुबल खे अल्लाह ठाहियूं, बुत बनाए तंहिंखे अल्लाह कंदा हा। हाणे तूं छो चए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह? अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु न आहे, हिकिड़ो अल्लाह आहे। पोइ कहिड़ो अल्लाह आहे त 360 ठाहियो वेठा हो? अल्लाह ताला सेखारियो, चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। उहो अल्लाह मञदासीं जंहिं अल्लाह मुहम्मद खे रसूल करे मोकिलियो। कहिड़ो अल्लाह? जेको मुहम्मद खे मोकिलींदड़ आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ चाचा चिभड़ तौहीद पक्की थींदी मुस्तफ़ा जे नाले सां। तुंहिंजी तौहीद में मुंहिंजा प्यारा रंग लॻंदो ई तरी जिनी हबीब जी रिसालत गॾु थींदी। नबी करीम जी रिसालत खे धार कंदे तुम्हारी तौहीद अबू जहल जी तौहीद जहिड़ी आहे, तुम्हारी तौहीद उतबे शैबे वारी तौहीद जहिड़ी आहे, काफ़िरन शैतान वारी तौहीद आहे। इहा तौहीद कम जी कान्हे का। ला इलाहा इल्लल्लाह जो सींगार मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जी तकमील मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो असली नतीजो निचूड़ मुहम्मदुर रसूलुल्लाह। पतो पइजी वञे त अल्लाह असां उहो अल्लाह मञीदा आहियूं जंहिं अल्लाह मुहम्मद करीम खे नबूअत जो ताज पाराए मोकिलियो। असां ॿियो अल्लाह कोन मञीदासीं, न को ॿियो को आहे ई। हिकिड़ो अल्लाह आहे। चओ बा हिकिड़ो आहे। 360 बुत ग़लति हा, हिकिड़ो अल्लाह आहे। उन हिक खे मञीदासीं। कहिड़े हिक खे? जंहिं मुहम्मद करीम खे रसूल बणाए मोकिलियो आहे। उहो मुहम्मद करीम जेको सुन्नन खे वणे थो, वहाबन खे वणे ई नथो। ऐं भागा चवनि छा था त सलातो सलाम अलैका या रसूल, कटे छॾियो। अड़े कटियल कटिजी वेंदे, मुस्तफ़ा जो नालो कटबो ई कोन। यादि रखजां,
मिटते हैं मिट जाएंगे आदा तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। हाँ तू मिटजी वेंदे, दुश्मन मिटजी विया, पर मुझे हबीब जे नाले मिटाइण वारे जो नालो दुनिया ता खत्म थी वियो। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेकर आशिक आ त तू पाण खे तौहीद सां गॾु रिसालत जो भी काल बणा। हबीबल करीमन जे उम्मत जे मथां शिरक कुफर जूं फतवाऊं न दे। या रसूल अल्लाह छो शिरक आ, या नबी अल्लाह छो शिरक आ, या खां छो छो टही पियो। निभागा नमाज कोन पढ़ंदो आ, नमाज में चवंदो आहे तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रब तो चई तयो सलातो सलाम या रसूल अल्लाह चवण एडो त मांखे प्यारो आ। मां चवंदो आहियां त मोह बि काबे ॾे हुजई, हुजी बि मस्जिद में, हुजी बि वज़ूअ सां गोॾा भञी वेही चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी। रब चवराइनि थो ज़ोरी, पर मां सम्झां थो हिन निभागनि इहो लफ़्ज़ कटी छॾियो हूंदो। हा साईं, फतावा रशीदिया वारे मौलवी गंगोही लिखियो आहे, गंगूमल लिखे थो पियो नऊज़ बिल्लाह, कूड़ थो हणे। चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ असहाब अस्सलाम अलैका अय्युहन नबी कोन चवंदा हुआ, असहाब चवंदा अस्सलाम अलन नबी। अय्युहन नबी खिताब वारो सीगो कोन चवंदा हुआ। हालांकि इन रिवायत जे मथां उलमा जरह कई आहे, उलमा इन खे ग़लत कोठियो आहे, इन जी रिवायत खे उलमा किराम रद्द करे छॾियो आहे। पर हे रद्द कयल कौल इन जे लाइ थो पेश करे त जीअं मुंहिंजो अक़ीदो साबित थिए। पर यादि रखो इन्हनि जो पंहिंजो अक़ीदो रद्द थी वेंदो, मुहम्मद मुस्तफ़ा जो दुरूद ख़त्म थियण वारो आहे। पर भला जे तहियात में निभागा न पढ़ंदो हूंदे त क़ुरान में त पढ़णो पवंदी न। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। कुरान जी तिलावत में रमज़ान में खुदा पढ़ावई, नमाज में खुदा पढ़ावई, इएं तिलावत कदे पढ़ावई, शागिर्द खे पढ़ाए त पढ़ावई, मदरसे में खुदा ज़ोरी चवराई चओ या अय्युहन नबी। ऐं ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। केतिरो भॼंदे, केतिरो पंहिंजो पाण खे या खां टारींदे, हर जगह ते तोखे लिखियो पियो आहे या सां। अल्लाह ताला जल जलालु अमन वारू जे बाननि जे तरीक़े खे ग़लत न चओ। इंशाअल्लाह तबारक व तआला औलिया अल्लाह जी जमात अॻियां हूंदी, पाण हुनजे कढ हूंदासीं। अॻियां पीरान पीर हूंदो, पाण चवंदा हलंदासीं ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे हिननि फतवा लिखी आहे, उहा फतवा मूं वटि आहे। हिननि जो हिकिड़ो मौलवी हो कराची में पढ़ाईंदो हो, दारुल उलूम कराची में, मुफ्ती शफी देवबंदी वारे मदरसे में। हाणे उतां तड़जी वरी आयो आहे हाला शहर में। ख़ालिद हुन जो नालो आहे। उन निभागे फतवा लिखी आहे त हे जेके ज़िक्र था कनि पिया निमाज़ खां बाद में, या जेको ज़िक्र कंदा आहिनि करी के ला इलाहा इल्लल्लाह के इल्लल्लाह के अल्लाह के, हू चए थो क़तई हराम आहे, नाजाइज़ आहे, बिदअत आहे। अॻे छॾींदा हुआ सलातो सलाम खां, हाणे तरक़ी हमराहनि कई आहे जो ख़ुदा जे ज़िक्र खां बि छॾनि था पिया। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, दुआ करे छॾ ख़ुदा तव्हां असांखे ज़िक्र नसीब फरमाए। जन ज़ाकिर बाननि ज़िक्र कयो, मरण खां पोइ हुननि जे क़ब्रुनि मंझां बि ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ थो अचे। छो त ज़िक्रुल्लाह अहिड़ी शइ आहे जो ज़िक्रुल्लाह सां हे फ़ानी जिस्म बि बाक़ी बणिजी वेंदो आहे। उहो जिस्म जंहिंखे कीड़ा खाइनि, उहो जिस्म जेको क़ब्र में ॻरी वञे, उहो जिस्म जेको क़ब्र में टड़ा टुकड़ा टुकड़ा थी वञे, हॾा बि ख़त्म थी वञनि, पर जंहिं दुनिया जे अंदरि ख़ुदा जे ज़िक्र सां लव लाती हूंदी, मरण खां पोइ क़ब्र में हुनजो जिस्म बि सलामत। अल्लाह जे ज़िक्र खां झलण वारा
नबी जे सलातो सलाम खां झलण वारा, औलिया अल्लाह जे तरीक़े खां माण्हुनि खे रोकण वारा, केतिरो रोकी दे। मां अर्ज़ पे कयो ख्वाजा हिंदुल वली जो सभु चो रहमतुल्लाह अलैह, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह ताला अलैह, जे हिकिड़े धक सां 90 लख काफ़र मुसलमान बनाया ऐं हे सॼे जहान खे काफ़र ठाहे वेठा आहिनि। उर्स कर तब हराम, यारी कर तब हराम। जेकॾहिं महबूब पाक जे इस्म पाक खे चुम त बि बिदअत नज़र पई अचे। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, आज़ान खां अॻे या बाद में सलातो सलाम सवाब समझी पढ़, इन खां रोकियो थो वञे पियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जनाज़े जे निमाज़ खां बाद में दुआ घुर अल्लाह खां त मौला हिन मैयत खे माफ़ कर। चवनि था मतां दुआ घुरी अथव, छॾियो त इहो मैयत भली पादर खाए। अलाह दुआ कंहिंखां घुरंदा हो, चओ अल्लाह खां। ॾाढे जो कंहिंखां घुरंदा आहियो, ज़ोर सां चओ कंहिंखां घुरंदा आहियो, अल्लाह खां न घुरूं। बिदअत आहे। अड़े चिबरा, जेकॾहिं तोखे अंधा नज़र न ईंदो त मां छा कयां? अब आहे मुंहिंजे हथ में छा आहे? कहिड़े रंग जो आहे? पक। अंधो छा चवंदो अलाए आहे अलाए कोन, भला जे हूंदो त अछो अलाए कारो आहे। अखियुनि वारा छा था चवंदा? छोरू वारा। पोइ हाणे भला जेकॾहिं अंधो नथो ॾिसे, चवे थो आहे अलाए कोन, अछो अलाए कारो आहे, पोइ इहो रूमाल जो कसूर असांजो कसूर या अंधे जे अखियुनि जो कसूर? छो बिदअत आहे? जनाज़े खां पोइ दुआ पढ़ तरस आहे न, किताबनि जो मुतालो कर न, पढ़ी कोन ॾिसी कोन। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं मदीने में आया, चओ सुभान अल्लाह। मदीनो असल में यहूदी मज़हब वारनि जे कंट्रोल में हो ऐं उते यहूदियुनि जे मज़हब जो वॾे खां वॾो आलिम हो अब्दुल्लाह बिन सलाम। अब्दुल्लाह पाण बि आलिम हो, हुनजो पीउ जेको सलाम हो उहो बि आलिम हो। किताब पढ़ियो वेठो, तौरेत, इंजील, ज़बूर, आसमानी सहीफ़ा, नबी पाक जूं वसफ़ूं, तारीफ़ूं, सिफ़तूं, सनाऊं, उनखे सभु ख़बर हुई। पाण जीअं जो मदीने पाक में आया त हुज़ूर सां मुलाक़ात कई, महबूब खे ॾिसी चई ही उहो मुस्तफ़ा आहे जंहिंजो अॻियनि किताबनि में ज़िक्र आहे। इत्मीनान लाइ ॿ टे सुवाल कयई, उन सुवालनि खां पोइ चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुसलमान थी पियो, महबूब खे चई क़िबला मुते मदीने वारनि जो वॾो एतमाद आहे, मदीने वारनि जो मुंहिंजे मथां वॾो एतमाद आहे। हाणे तव्हां हीअं कयो जो मूंखे लिकाए वेहारियो। तव्हां हिते वेठा हो, पुठे पासे मूंखे लिकाए को कपिड़ो या का कोठी लिकाए वेहारियो ऐं तव्हां यहूदनि खे घुरायो, चवनि बाबा मां नबी आहियां, मूंखे मञो। हू चवंदासीं असां तोखे कीअं मञूं? पोइ तव्हां हुनखां पुछिजो त भला अब्दुल्लाह बिन सलाम खे सुञाणंदा हो? हू मुंहिंजी तारीफ़ कंदासीं, भलो आहे, सुठो आहे, असांजो आलिम आहे। पोइ वरी तव्हां चइजो भला जे अब्दुल्लाह बिन सलाम मञे त पोइ ज़रूर जॾहिं चवंदा त भलो आहे, सुठो आहे, आलिम आहे, त हुनखे मञणो पवंदो त अब्दुल्लाह बिन सलाम जाॾे ताॾे असां। पर जे इनकार कंदा त कम अज़ कम लॼी त थींदा। मूंखे मञे वरी इनकार कंदा त हुनजी दावा त टुटी पवंदी। हुज़ूर फरमा ठीकु आहे। अब्दुल्लाह बिन सलाम खे विहारियूं, पाण मदीने जे यहूदनि खे दावत ॾिनो, मदीने जा यहूदी आया, पाण फरमा बाबा अल्लाह जो नबी आहियां, अवां मुंहिंजी तारीफ़, सिफ़त, सना, तौरेत, इंजील में पढ़ी चुका आहियो, अवां कलमो भरे मुस्लमान थी मूंखे ख़ुदा जो नबी मञो। हुन चयोसीं न असांखे इल्मु त आहे कोन, असां तव्हांखे कीअं मञूं? सरकार फरमाइनि था ॾियो ख़बर, अब्दुल्लाह बिन सलाम को तव्हां में माण्हू आहे, हा या रसूल अल्लाह, हुव खैरुना व इब्न खैरना, ऐं अल्लाह जा हबीब तमामु भलो माण्हू आहे, रुगो पाण भलो न आहे बल्कि हुनजो बाबो बि भलो, हुव आलमुना व इब्न आलमना, हू पाण त असां में वॾे इल्म जो मालिक आहे, पर असां में वॾे इल्म वारे आलिम जो पुट बि आहे। जेकॾहिं उहो मञे त पोइ असां बि मञींदासीं। जमल हुन इक़रार कयो त अब्दुल्लाह बिन सलाम त पुठियां वेठो हो, निकितो आयो चवंदो आयो ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल हुन इए चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तो सागा चवन पिया हाज़ा शर्रुला व इब्न शैरुला। ऐ मुंहिंजा महबूब हे त असां में बदतरीन माण्हू आ, ही त हरामी आ पर हिन जो बाबो बि हरामी हो, नऊज़ु बिल्लाही बि त जाहिल आ पर हिन जो बाबो बि जाहिल हो। इहे थॾे ते फ्री आ। मुस्तफ़ा फरमाइनि था तव्हांखे नसीब कोन्हे, हिन खे अल्लाह नसीब कयो आहे। ऐं क़ुरान शरीफ़ जूं हिक न कई आयतूं हन जन आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला उन जी सिफ़त ऐं सलाह बयान कई आहे। रब तबारक व तआला फरमायो आहे त ही उहो शख़्स आहे जंहिंखे मां अल्लाह ॿिटो सवाब ॾिनो आहे। ॿिटो कीअं, ॿीणो कीअं? हिकिड़ो सवाब इहो त अॻियनि नबियनि ते हुन जो ईमान, हिकिड़ो सवाब हुनखे इहो मिलंदो जो अॻियनि नबियनि ते हुन जो थकाओ छा ॻाल्हायो न मूंसां बाबा, हुन जो अॻियनि नबियनि ते ईमान हो, हिकिड़ो सवाब इहो। ॿियो सवाब इहो त वरी पाण फरमाइनि था हाणे मूं ते ईमान आंदो अथई, तंहिंजे करे ॿियनि खां डबल हिनखे ईमान मिलंदो, सवाब मिलंदो ॿियनि खां ॿीणो सवाब जो मालिक आहे। ऐं महबूब जे आलिम सहाबन इल्म वारनि सहाबन मां हिकिड़ो सहाबी आहे। जॾहिं न फारूक आज़म शहीद थियो आहे, नबी करीम जो प्यारो सहाबी हज़रत उमर फारूक, जंहिंजे लाइ सोणे नबी फरमायो आहे त यफिरु शैतान मिन ज़िल्ल उमर, मुंहिंजे हज़रत उमर जो जाथे पाछो पवंदो आहे तो बि शैतान भॼी वेंदो आहे। सच अथव, 1400 साल गुज़री विया पर अॼु बि हज़रत उमर जे नाले खां शैतान भॼे थो। हा या न? इतबार न चयो त किथे मवाली आलीअ जे आॾो त उहो हज़रत उमर जो नालो वठो त शैतान खे अहिड़ी गोली लॻी वई। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी फारूक आज़म, एॾो त हुन जो रोब आहे। मस्जिद नबवी में हिकिड़ो असहाबी निमाज़ थो पढ़े, सम्झो था, हज़रत उमर वरी मस्जिद नबवी में फैसला करे करे जंहिं महिल थको त कुंड में सुम्ही पियो, सम्झो था अलाए न? हज़रत उमर सुतो पियो आहे, ॿियो सहाबी निमाज़ बीठो थो पढ़े, टियों सहाबी मस्जिद जे दर ते जो आयो, ॾिठई त मस्जिद नबवी जे दर जे ॿाहिरां शैतान बीठो आहे। छो त तव्हांखे असांखे नज़र न अचे लेकिन नज़र वारनि खे नज़र ईंदो आहे। उन सहाबी पुछियो शैतान तुंहिंजो मस्जिद जे दर ते छा छो बीठो आहे? चई ओ इहो जेको अंदरि मुस्लमान निमाज़ थो पढ़े, इरादो आहे त इनखे वञी विस विसो विझां, निमाज़ में खलल विझांसि। पढ़ंदा हो न नियत कयमि निमाज़ अल्लाह अकबर, यार रोंबो रहिजी वियो, अल्लाह अकबर यार लापारो रहिजी वियो, दुकान जो हाल अलाए कहिड़ो थियो। इहे विश्वास आहिनि, शैतानी चक्कर आहिनि, इंसान जे दिलि में खलल पैदा कंदो आहे, इबादत में खलल पैदा कंदो। हुन सहाबी चस्बो छो बीठो आहे? चई ओ इहो जेको असहाबी अंदरि निमाज़ थो पढ़े न, दिल थी चवे त इनखे वञी विस विसो विझी निमाज़ में खलल विझां। उन सहाबी चस्बो वञे चवंदो, चई साम्हूं हज़रत अमीर निंड सुतो पियो आहे, इन जे पादरनि जो भउ थो थिए। वाह जवान तुंहिंजो रोब जो सुते खां को जाॻंदे खां कोन थो ड्रिजे, पर मुस्तफ़ा जे सुते सहाबी खां ड्रिजे थो। फारूक से फारूक हो। अॼु हज़रत उमर हुजे हा, लाड़काणे वारा वहाबी गिला कनि हा, ॾाढे ॻाल्हायो, महबूब जे ख़िलाफ़ किताब लिखनि हा, महबूब जे सलातो सलाम वारे स्टीकरनि खे फाड़नि हा। न, रब जो कसम आहे, फारूक आज़म उहो गैरत वारो आहे जो मुंहिंजे महबूब पाक जे मथां कख बि कोन सहंदो। मामूली खां मामूली ॻाल्हि थी पवंदी आहे। हिकिड़ो शख़्स हो, हबीब जी आदत हूंदी हुई, जेतिरो टाइम कंहिं बि स्वारीअ ते स्वार हूंदा हुआ, नबी करीम जी ज़ात जी स्वारी जो जानवर अदब कंदो हो। सॼो ॾिहाड़ो गुज़री वञे, महबूब चढ़ियल आहे, स्वार आहे, गॾो आहे, घोड़ो आहे, खच्चर आहे, उठ आहे, पर महबूब स्वार आहे, उहो जानवर पेशाब कोन कंदो हो, लिॾ न लाहींदो हो, छो त मुस्तफ़ा मूं ते स्वार आहे। जानवर खे चौपाए खे बि अदब आहे। हिकिड़े दिहाड़े लड़ाईअ तां सरकार वापसि थिया, महबूब जी ज़ात जे स्वारीअ जो गॾह मुबारक हो, पाण उन तां लथा,
लही हिकिड़े सहाबी खे चयो हिन खे हुन वण वेठो ॿधी आहे छांव में वेचारो सॼो ॾींहुं जो नबी हुन ते चढ़ियल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन पेशाब कोन कयो हो महबूब जे अदब जे ख़ातिर पाण लथा हुनखे जो वण हेठां ॿधो त गॾह वीचारे पेशाब कयो हुन जो पेशाब जो कयो त ॿियो हिकिड़ो मुस्लमान नाले उते बीठो हो उन हीअ कपिड़े खे मुंहुं ॾेई बूथ खणी परे कयो सम्झो था गॾह जे पेशाब खे ॾिसी हीअ कपिड़े ते मुंहं ते कपिड़ो ॾेई मुंहुं खणी हटाई ऐं फितरती शइ आहे पेशाब खां नफ़रत ईंदी आहे को आसमान तो कोन किरी पियो अल्लाह अकबर कबीरा हिन जो मुंहं ते कपिड़ो ॾियणो ऐं बूथ फेराइणो साम्हूं फारूक आज़म बीठो आहे उन जी नज़र पइजी वई आहे तलवार खणी हज़रत उमर डोर कई आहे हबीब फरमाइनि था छा थो करी नबी पाक खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह अव्हां जे गॾह मुबारक जे पेशाब खां जेको नफ़रत करे मां उमर जी फतवा आहे इहो मुस्लमान न आहे मुनाफ़िक़ आहे हिन खे मां क़त्ल कंदुसि साईं जे सवारीअ जे पेशाब खां नफ़रत करे जेको पेशाब महबूब जे सवारीअ जे खां नफ़रत कंदो हज़रत उमर जी फतवा आहे त मुनाफ़िक़ आहे इहो मुस्लमान न आहे पर अहिड़ो मुनाफ़िक़ आहे जो ज़मीन ते रहण जो हुनजो हक़ न आहे मां हुनखे क़त्ल करे छॾींदुसि सरकार ईअं कोन चयो छॾ बाबा पेशाब आहे भली पियो नफ़रत करे न सरकार खिली ॾियो पाण फरमाए था उमर तूं चवीं सच थो पर केतिरा मारींदे खोड़ वहाबी आहिनि हा या न केतिरा मारींदे इहे सुभाणे वरी प्रोपगंडा कंदा माण्हुनि खे चवंदा त मोहम्मद पंहिंजा थो माराए जंहिं ते कलमा जेके भरनि था उनखे थो माराए पियो हे वरी अॼुकल्ह फ़ख्र सां था चवनि वहाबी माना अल्लाह वारो वहाबी माना अल्लाह वारो त जेकॾहिं असां यार वहाबी आहियूं लाड़काणे वारे मुल्ले लिखियो आहे असां वहाबी असांखे फ़ख्र आहे मोली हुकाई असां वहाबी आहियूं असांखे फ़ख्र आहे वहाब अल्लाह जो नालो आहे अड़े तूं पंहिंजे फतावा रशीदी वारे खां त पुछ जट जाहिल तोखे या बि ख़बर कान्हे का मौली रशीद अहमद गंगोही देवबंदनि जो वॾो पीर आहे उहो लिखे थो त वहाबी उनखे चइबो आहे जेको इब्न अब्दुल वहाब नजदीअ जो मुरीद हुजे जीअं पाण कादरी आहियूं त हज़रत अब्दुल कादर जीलानी जे निस्बत सां कादरी सॾाईंदा आहियूं ख्वाजा नक्शबंद जे निस्बत सां नक्शबंदी सॾाईंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां वहाबी अब्दुल वहाब नजदी इब्न अब्दुल वहाब नजदी जे निस्बत जे करे अल्लाह जो नालो बराबर वहाब आहे पर रुगो अल्लाह जो नालो वहाब त कोन्हे अल्लाह जो नालो कहार बि आहे या न आहे ॾाढे त चओ अबा ओ जखर वारो कहार आहे न पोइ चओ चंड्रा मुला कहारी सॾायो अल्लाह जो नालो कहार आहे न बा वो कहारी सॾायो हरू भरू वहाबियत छो ज़ोर भरियो अथव असल में मुंहिंजा प्यारा दोस्त वहाबी चइबो ई उनखे आहे जेको इब्न अब्दुल वहाब नजदीअ जो पोइ लॻो हुजे ऐं उहो इब्न अब्दुल वहाब नजदी केरु हो उहो ख़ुदि खलील अहमद अंबेठवी देवबंदी लिखियो आहे त इब्न अब्दुल वहाब नजदी जेको तो ज़ालिम हो बाग़ी हो बेदीन हो मुस्लमाननि खे क़त्ल कंदड़ हो उन इब्न अब्दुल वहाब जो अक़ीदो हो त हिकिड़े हथ में मूंखे लठ आहे उन लठ में रसूलुल्लाह खां वधीक ताक़त आहे छो त लठ सां कुतो भॼाईंदो आहे लठ सां नांग मारींदो आहे लठ सां विचू खे ख़त्म कंदो आहे मोहम्मद में एतिरी बि ताक़त नऊज़ बिल्लाह कान्हे पोइ तूं भली वहाबी सॾा तूं अहिड़े चंड्रे जो मुरीद आहे जेको नबी पाक जो गुस्ताख वहाबी जी माना इहा बेअदब चओ वहाबी माना ॾाढे चओ वहाबी माना बेअदब गुस्ताख वहाबी चइबो ई उनखे आहे जेको इब्न अब्दुल वहाब नजदी जो गुस्ताख बेअदब मुरीद हुजे अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी मुरीद आहियूं हज़रत गौसल आज़म जीलानी जा असां मुरीद आहियूं सिद्दीक़ अकबर जा असीं मुरीद आहियूं मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जा तमाम औलिया अल्लाह रूह ज़मीन ते जेके सभु असांजा कामिल मुर्शिद आहिनि दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम थका त न आहियो न ॿुधंदा न हज़रत उमर जी वफ़ात थी हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम कंहिं कम सां मदीने खां ॿाहिरि हलियो सम्झो था न ख़बर पयसि देर सां त अमीरुल मोमिनीन हज़रत उमर सां शहीद थी वियो आहे
जंहिं ॻोठ में टिकियल हो वठी उठ ते चढ़ी भॻो त मदीने पहुचा। हज़रत उमर जो आख़िरी दीदार कया। उन खां पोइ जनाज़े में बि शरीक थिया। डोड़ंदो डोड़ंदो उठ खे भॼाईंदो मंज़िलूं तय कंदो हलंदो हलंदो जमल मदीने पाक में पहुतो आहे। मुंहिंजे हज़रत फारूक आज़म जो जनाज़ो तयार हो। असहाबन कतारूं ॿधी सिफ़ूं ॿधी जनाज़े जी नमाज़ पढ़ाई आहे। मुंहिंजा अदा कई हज़ारनि जे तादाद में मुहम्मद मिठे जा सहाबी जनाज़े में मौजूद आहिनि। चओ सुभान अल्लाह। साईं जी हदीस आहे त जंहिं जनाज़े जे नमाज़ में 40 मुस्लमान गॾु थींदा, 40 मुस्लमान गॾु थींदा। पाण फरमाइनि था हुन में 40 में जेकॾहिं 39 गुनहगार बि हूंदा त हिकिड़ो ज़रूर 40 नेक हूंदो। नतीजो इहो निकिरंदो जो हिक जे सदके 39 जी दुआ क़बूल थींदी। हाणे 40 जी दुआ क़बूल आहे। 40 जनाज़ो पढ़ियो, जनाज़े वारो जन्नती आहे। खबरदार मता चाहे जनाज़ो वहाबी खां पढ़ायो थी।